सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 5 सबक 4 मुरकब ऐं मिलावटूं कंपाउंड्स एंड मिक्सचर्स। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। हिन सबक में असां मुरकबनि जो ऐं मिलावटुनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदासीं त अंसर मुरकब ऐं मिलावटूं कीअं ठाहींदा आहिनि, इन्हनि जो पाण में कहिड़ो तालुक़ु आहे ऐं पाण में कीअं अलॻि अलॻि आहिनि। असां पोयनि सबक में मुरकबनि जे बारे में कुझु ॼाण हासिल कई। असांखे ख़बर आहे त उहे मादा जिन जा मालिक्यूल मुख़्तलिफ़ एटमनि मां ठहियल हूंदा आहिनि उन्हनि खे मुरकब यानी कंपाउंड चइबो आहे। मुरकब खे तबई तरीक़नि सां अंसरनि में टोड़े नथो सघिजे, पर उन्हनि खे कीमियाई तरीक़नि सां टोड़े वधीक सादनि जुज़नि में यानी एलिमेंट्स में बदिलाए सघिजे थो। मुख़्तलिफ़ अंसर मुख़्तलिफ़ मक़दारनि यानी तनासिब यानी रेशो में मिली मुख़्तलिफ़ मुरकब ठाहे सघनि था। हर हिक मुरकब जूं पंहिंजूं मख़सूस ख़ासियतूं हूंदा आहिनि जेके उन में मौजूदु अंसरनि जी ख़ासियतुनि खां मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। हिन ते गौर कजो। हिन जो हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे जेको तव्हांखे वधीक वाज़ह कंदो। सभई मुरकब मालिक्यूलनि जा ठहियल हूंदा आहिनि। कंहिं बि हिक मुरकब जा सभु मालिक्यूल हिक जहिड़ा हूंदा आहिनि। कुझु आम ॼातल मुरकब जेके असां रोज़मर्रा इस्तेमालु कयूं था उहे हीअं आहिनि। सभिनी खां पहिरीं जेको आहे मूं वटि तव्हांखे पाणी ॾेखारियो आहे। पाणीअ में असांखे ख़बर आहे त हिकिड़ो ऑक्सीजन जो एटम आहे ऐं ॿ एटम हाइड्रोजन जा हूंदा आहिनि। अहिड़ी तरह लूणु आहे, उन में हिकिड़ो सोडियम जो ऐं हिकिड़ो क्लोरीन जो एटम हूंदो आहे। अहिड़ी तरह कार्बन डाइऑक्साइड जंहिंजे बारे में असां काफ़ी ॼाण हासिल करे चुका आहियूं, उन में हिकिड़ी कार्बन जो एटम ऐं ॿ ऑक्सीजन जा एटम हूंदा आहिनि। कार्बन कोयलो हूंदो आहे। सोडा जेका कपिड़नि धोइण में इस्तेमालु थींदी आहे यानी कपिड़नि धोइण वारी सोडा, उन में असां वटि 2 सोडियम जा एटम हूंदा आहिनि, 3 ऑक्सीजन जा ऐं हिकिड़ो कार्बन जो। ऐं खंडु जेका तमामु मिठी शइ आहे, असां सभिनी खे वणंदी आहे, उन जो ॾिसो त मालिक्यूल केतिरो न वॾो आहे। इन में 12 एटम कार्बन जा आहिनि, 22 हाइड्रोजन जा आहिनि ऐं 11 एटम ऑक्सीजन जा आहिनि। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं त मुरकब कीअं ठहंदा आहिनि त अचो त पहिरीं चोथे दर्जे साइंस जेका आहे उन जो हिकिड़ो सबक़ु यादि कयूं। उन जे असां 113 नंबर सफ़े ते पढ़ियो हो त एटम ऐं इलेक्ट्रॉन छा आहिनि। उन में असां पढ़ियो हो इलेक्ट्रॉन काटू चार्ज ऐं प्रोटॉन बाधू चार्ज वारा ज़रड़ा हूंदा आहिनि। न्यूट्रॉन ते कंहिं बि क़िस्म जी चार्ज कान हूंदी आहे, उन करे उहे बिना चार्ज वारा या न्यूट्रल ज़रड़ा हूंदा आहिनि। इन जो मतिलबु त असां हाणे जेको पोएं सबक में एटम जी बनावट बोर वारे तरीक़े सां ठीक उन खे असां थोरो वधीक इम्प्रूव या बहितर करे सघूं था। उनखे हीअं करे सघूं था जो असां एटम जे खाके में जेके न्यूक्लियस में या मर्कज़ में आहिनि प्रोटॉन, उन्हनि खे प्लस चार्ज ॾेखारियूं ऐं चोधारी जेके मदारनि में इलेक्ट्रॉन आहिनि उन्हनि खे असां माइनस या नेगेटिव चार्ज ॾेखारियूं। मुरकबनि जे ठहण खे सम्झण लाइ असां मिसाल था वठूं पाणीअ जो, जेको असांखे ख़बर आहे त ऑक्सीजन मां ऐं 2 हाइड्रोजन जे एटम मां ठहियल आहे। हाणे जेकॾहिं असां ऑक्सीजन जो हिकिड़ो एटम खणंदासीं या वधीक एटम खणंदासीं ऐं हाइड्रोजन जी उन खां ॿीणी तइदाद में एटम खणंदासीं ऐं उन्हनि खे पंहिंजो वेझो आणींदासीं त छा थींदो? कुझु बि कोन थींदो। उहे ॿई पाण में गॾु हूंदा। आख़िर हवा में हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ॿई गॾु मौजूदु हूंदा आहिनि। इन लाइ त हू पाण में मिलनि ऐं का गैस ठाहिनि, पाण में मिलनि ऐं कुझु ठाहिनि यानी पाणी ठाहिनि, उन लाइ ज़रूरी आहे त इन्हनि गैसुनि में इलेक्ट्रॉननि जी ॾे वठि थिए। यानी जेके एटम आहिनि उहे जॾहिं पंहिंजे इलेक्ट्रॉननि जी ॾे वठि कंदा आहिनि हिक ॿिए सां, तॾहिं ई मुरकब ठहंदा आहिनि। सो हिन लाइ ज़रूरी आहे त ही जेको आहे कीमियाई अमल कनि ऐं उन कीमियाई अमल में पंहिंजे इलेक्ट्रॉन्स जी ॾे वठि कनि। कीमियाई अमल इलेक्ट्रॉन जी ॾे वठि जो अमल हूंदो आहे। हाणे असांखे ख़बर आहे त इलेक्ट्रॉन जेको आहे उहो माइनस आहे, नेगेटिव चार्ज आहे। प्रोटॉन जेको आहे जेको मर्कज़ में आहे उहो प्लस चार्ज आहे ऐं हिक ॿिए में पाण में हिक ॿिए खे छिकनि था।
इन छिक जी ताक़त एतिरी मज़बूत आहे जो ही इलेक्ट्रॉन हिन खां अलॻि कोन थो थिए। सो असांखे एतिरी तवानाई एतिरी ताक़त हिनखे मुहैया करणी पवंदी इलेक्ट्रॉन खे जो हिन खां छिॾाइजी ऐं हलियो वञे ऑक्सीजन जी तरफ़। त उन लाइ उहा ताक़त असांखे मुहैया करणी पवंदी जीअं कीमियाई अमल शुरू थिए। उहा ताक़त हिन ख़ासि मिसाल में यानी हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन वारे मिसाल में हिकिड़ी चिणग जेका आहे उहा पैदा कंदी। जॾहिं चिणग थींदी त हाइड्रोजन जो एटम पंहिंजे ॿाहिरि इलेक्ट्रॉन खे छॾे ईंदो ऐं इलेक्ट्रॉन वञी ऑक्सीजन जे एटम में शामिल थींदो। उन सां जॾहिं इलेक्ट्रॉन निकिरी वेंदो त हाइड्रोजन छा थींदो, हाइड्रोजन मां माइनस चार्ज ख़तम थींदी, रुगो प्रोटॉन वारी प्लस चार्ज रहंदी ऐं हाइड्रोजन जेको आहे एटम मां बणिजी प्लस चार्ज वारो यानी वाधू चार्ज वारो आयन ठही वेंदो। इनखे असां आयन चवंदा आहियूं जॾहिं हुन ते चार्ज अची वेंदी आहे। अहिड़ी तरह ऑक्सीजन सां छा थींदो, जो ऑक्सीजन जेको आहे उन ते ॿ काटू चार्जूं वधीक अची वेंदियूं यानी मनफ़ी चार्जिस या नेगेटिव चार्जिस अची वेंदियूं। उनजे करे ऑक्सीजन जेको आहे उहो थींदो माइनस चार्ज वारो ऐं इहो बि आयन थी वेंदो। सो जॾहिं हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन आयन थी वेंदा तॾहिं पंहिंजो पाण में मिली ऐं पाणी ठाहींदा। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं इहो अमल थींदो आहे कीमियाई अमल, हिकिड़ो धमाको थींदो आहे, तमामु घणी बाहि ॿरंदी आहे ऐं तमामु घणी तवानाई ख़ारिज थींदी आहे। ऐं जेको हिननि ॿिन्ही में बॉन्ड तव्हांखे ॿुधायो त जेको छिक हूंदी आहे उहा इनजे करे हूंदी आहे जो ऑक्सीजन जो आयन काटू चार्ज वारो आहे, हाइड्रोजन जो आयन वाधू चार्ज वारो आहे। वाधू ऐं काटू पाण में छिकींदा आहिनि, उनजे करे बॉन्ड पैदा थींदो आहे, केमिकल बॉन्ड पैदा थींदो आहे ऐं मुरकब ठही वेंदो आहे। हाणे यादि कयो त मूं तव्हांखे पोयनि स्लाइड में ॿुधायो हो त जेको अंसर आहिनि उन्हनि जूं ख़ासियतूं ऐं जेको मुरकब उन मां ठहे थो उन्हनि जूं ख़ासियतूं मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। सो ही पाणीअ जो मिसाल हिकिड़ो तमामु बहितरीनु मिसाल आहे जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे। हाइड्रोजन उहा गैस आहे जेका तमामु जल्दी थोरे ई स्पार्क ते या थोरे ई चंड ते ॿरी वेंदी आहे ऐं ऑक्सीजन उहा शइ आहे या उहा गैस आहे जंहिंखां सवाइ ॿरण जो अमल थी कोन थो सघे, यानी कुझु बि सड़ी कोन थो सघे। सो हिकिड़ी तमामु घणी सड़ण वारी शइ ऐं हिकिड़ी तमामु घणी साड़ण वारी शइ, उहे जॾहिं पाण में मिलनि थियूं त ठहे थो पाणी ऐं पाणी वरी उहा शइ आहे जेका उन बाहि खे विसाइण जो कमु थी करे। तव्हां ॾिसो त सड़ण वारी शइ ऐं साड़ण वारी शइ मिली जॾहिं हिकिड़ो नओं मुरकब था ठाहिनि त उहो मुरकब इन्हनि ॿिन्ही जे मुखालिफ़ वञी इन्हनि खे विसाइण जो कमु थो करे। सो इहो आहे कुदरत जो कमाल ऐं करिश्मा। पाणीअ जो मुरकब या पाणीअ जो मालिक्यूल असांजो आख़िर में कीमियाई अमल खां पोइ ईअं ठही वियो जो ॿाहिरें मदार जा जेके आहिनि एटम उहे ॿिन्ही में शेयर थींदा या ॿिन्ही में मुश्तरका तौर ते गर्दिश कंदा आहिनि। हाइड्रोजन जो आयन ठहंदो आहे पॉज़िटिव आयन, ऑक्सीजन जो नेगेटिव आयन ठहंदो आहे। असां ॾिठो त असां अंसरनि खे कीमियाई नालनि ऐं निशानियुनि सां लिखंदा आहियूं। निशानियूं हुननि जूं अंग्रेज़ी जेका अल्फ़ाबेट जा अखर आहिनि उहे हूंदा आहिनि। पर हाणे मुरकबनि खे नालनि निशानी सां कीअं लिखंदासीं? मुरकबनि खे कीमियाई फार्मूलनि जी सूरत में लिखिबो आहे, यानी मुरकबनि जो जेके नाला असां लिखंदा आहियूं उनखे कीमियाई फार्मूला चइबो आहे। उहे फार्मूला मुरकब में शामिल अंसरनि जूं निशानियूं हूंदियूं आहिनि। यानी जेकॾहिं हिन में पाणी आहे, हुन में हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन आहे त हुन में हिकिड़ो एच हूंदो, हिकिड़ो ओ हूंदो, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन हूंदो। उन खां पोइ असां लीक खां हेठि हर कंहिं अंसर जे एटमनि जो तइदादु लिखंदा आहियूं त हिन में हाइड्रोजन जो केतिरो आहे, ऑक्सीजन जो केतिरो आहे। एटमनि जो इहो तइदादु मालिक्यूल में ॾिनल अंसरनि जो तनासिब यानी रेशियो ज़ाहिर कंदो आहे। असां जेके मुरकब हाणे ॾिठा आम फहम इस्तेमाल वारा, उन में असां ॾिठो पाणीअ जो जंहिं ॿ एटम हाइड्रोजन जा ऐं हिकिड़ो ऑक्सीजन जो आहे, उनखे असां लिखंदासीं एच हाइड्रोजन लाइ ऐं हेठि ॿ लिखंदासीं लाइन खां थोरो हेठि लीक खां ऐं ओ ऑक्सीजन लाइ H2O हिनखे पढ़ंदासीं ऐं इहो असांजो पाणीअ जो फार्मूलो हूंदो। अहिड़ी तरह लूण खे असां लिखंदासीं सोडियम क्लोराइड यानी NaCl ऐं पढ़ंदासीं सोडियम क्लोराइड। कार्बन डाइऑक्साइड खे असां लिखंदासीं CO2
C ऐं O2 ॿ ऑक्सीजन जा। अहिड़ी तरह वॉशिंग सोडा जेका आहे कपिड़नि धोइण वारी जेका खार हूंदी आहे उनखे सोडियम Na2 ॿ एटम सोडियम जा, हिकिड़ो एटम कार्बन जो C ऐं O3 टे एटम ऑक्सीजन जा Na2CO3। अहिड़ी तरह लूण खे तव्हांखे ॿुधायो त हिन में 12 एटम कार्बन जा आहिनि यानी C12, हाइड्रोजन जा 22 एटम आहिनि H22, ऑक्सीजन जा 11 एटम आहिनि यानी O11, C12H22O11। असां जॾहिं कुझु शयूं पाण में तबई तौर ते मिलाईंदा आहियूं त उहे मिलावतूं चइबंदियूं आहिनि, उनखे मिलावतूं चइबो आहे। मिलावतूं ॿिनि या वधीक शयुनि जे पाण में मिलण सां ठहंदियूं आहिनि। उहे शयूं यानी मिलावत जा जुज़ा अंसर मुरकब या ॿई थी सघनि था, यानी उहे रुॻो अंसर बि थी सघनि था, मुरकब ऐं अंसर बि थी सघे थो, ॿ या ॿिनि खां वधीक मुरकब थी सघनि था। मिलावत जा जुज़ा पाण में कीमियाई तौर ते न मिलियल हूंदा आहिनि, यानी उन्हनि में को पाण में बॉन्ड कोन हूंदो आहे। मिलावत जा जुज़ा नहरा बि थी सघनि था, पाणियाठ बि थी सघनि था या गैस बि थी सघनि था। अहिड़ी तरह मिलावतूं पाण बि नहरियूं, पाणियाठ या गैस थी सघनि थियूं। मिलावत जूं ख़ासियतूं संदसि जुज़नि वारियूं ई हूंदियूं आहिनि, यानी जहिड़ियूं जुज़नि जूं ख़ासियतूं हूंदियूं ओड़ियूं ख़ासियतूं मिलावत में हूंदियूं, यानी सभिनी जुज़नि जूं ख़ासियतूं हुन में मौजूदु हूंदियूं। असांजे खाधे वारियूं सभु शयूं घणो करे मिलावत हूंदियूं आहिनि। उन खां अलावा बि असांजे इर्द गिर्द चौधारी घणियूं शयूं जेके आहिनि उहे मिलावत हूंदियूं आहिनि। हीअ तव्हांखे ॾेखारियां थो मां खाधे जा हिसा जिन खे मिलावतूं आहिनि। जीअं फालूदो आहे, इन में आहे खीर आहे, खंड हूंदी, शरबत हूंदो, फालूदे जूं सयूं हूंदियूं, पिस्ता बादाम हूंदा, जेली हूंदी, आइस्क्रीम हूंदी, त इन सभिनी जी मिलावत आहे। बिस्कुट जेकॾहिं ॾिठो त हुन में अटो, खंड हूंदो, चॉकलेट चिप्स हूंदा, मखण हूंदो ऐं ॿियूं शयूं हूंदियूं, उनजी मिलावत हूंदी। पिज़ा में बि अटो हूंदो, हुन में खमीर हूंदो, चीज़ हूंदो ऐं गोश्त हूंदो, ॿियूं भाॼियूं थी सघनि थियूं ऐं सॉसेस थी सघनि था, उहा बि हिकिड़ी मिलावट आहे। अहिड़ी तरह कॉर्नफ्लेक्स बि मिलावट आहे खीर जी ऐं उन्हनि कॉर्नफ्लेक्स जी। चांहि बि मिलावट आहे, चांहि जी पत्तीअ जे रस जी, पाणीअ जी, खंड जी, लीमे जी या खीर वारी चांहि त खीर जी। सलाद त सभिनी मुख़्तलिफ़ भाॼियुनि जी मिलावट आहे। सो इहे मिलावटुनि जा मिसाल आहिनि जेके मां तव्हांखे ॾेखारिया आहिनि। हिन में ही आहे पाणियाठ वारो, ही जेके आहिनि बिस्कुट, पिज़ा ऐं सलाद, इहे आहिनि असांजा सख़्त यानी नहरा क़िस्म जा मिलावटूं आहिनि। चांहि बि असांजी पाणियाठ वारी मिलावट आहे, कॉर्नफ्लेक्स में पाणियाठ ऐं सख़्त शइ जी मिलावट आहे। पर असां चयो त गैस जूं मिलावटूं हूंदियूं आहिनि, पोइ गैस जी कहिड़ी मिलावट आहे जेके असांखे ख़बर आहे। सो गैस जी मिलावट आहे हवा। असांजी हवा में नाइट्रोजन, ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड, आर्गन ऐं ॿियूं गैसूं शामिल हूंदियूं आहिनि ऐं पाणीअ जा बुखार हूंदा आहिनि। सो असांजी हवा जेका आहे उहा बि हिकिड़े क़िस्म जो मिसाल आहे मिलावटुनि जो। हिकिड़ी ॿी मिलावट जेका असां अक्सर इस्तेमालु कंदा आहियूं, असां ॾिसंदा आहियूं, उहा आहे गैस जी ऐं पाणीअ जी मिलावट। ख़बर अथव छा? इहो आहे जेका बोतलुनि जी ड्रिंक असां पीअंदा आहियूं। बोतलुनि वारी जेका ड्रिंक हूंदी आहे उन में गैसूं पियल हूंदियूं आहिनि, कार्बन डाइऑक्साइड गैस पाणीअ में मिलायल हूंदी आहे ऐं शरबत हूंदो आहे कुझु। सो इहा बि हिकिड़ी मिलावट आहे। मिलावटुनि ऐं मुरकबनि खे सम्झण लाइ अचो त हुनजो तक़ाबली जाइज़ो यानी हिक ॿिए जे गॾोगॾु हुनजो जाइज़ो वठूं, हुनजो मुक़ाबलो करे। मिलावत में ॿ या ॿिनि खां वधीक शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि, पर उहे पाण में कीमियाई तौर ते मिलियल न हूंदियूं आहिनि, यानी हुन में केमिकल बॉन्ड पैदा थियल न हूंदो आहे। मुरकब ॿ या ॿिनि खां वधीक अंसरनि जा ठहियल हूंदा आहिनि, जेके पाण में कीमियाई तौर ते मिलियल हूंदा आहिनि। जीअं पाणीअ जो मिसाल आहे या लूण जो मिसाल आहे या खार जेका आहे वॉशिंग सोडा जो मिसाल आहे। मिलावट जूं ख़ासियतूं उहे ई हूंदियूं आहिनि जेके हुन में मिलायल शयुनि जूं हूंदियूं आहिनि। हाणे मिसाल तौरु सम्झो त तव्हां जेको आहे उहो शरबत था ठाहियो। हाणे पाणीअ में शरबत विझंदो त तव्हांखे जेको आहे उन में पाणीअ में थोरो मिठाण मिलंदो शरबत वारो। पर जेकॾहिं शरबत तव्हां घटि विझंदो त तव्हांखे पाणीअ जो ज़ाइक़ो वधीक ईंदो, शरबत जो ज़ाइक़ो घटि ईंदो, यानी फिको लॻंदो। पर जंहिंमें शरबत तमामु वधीक विझंदो त तव्हांखे तमामु मिठो लॻंदो।
मिलावट में उहे ई ख़ासियतूं ईंदियूं जेके उन्हनि में मौजूदु जुज़नि जूं या उन में शयुनि मिलायल शयुनि जूं हूंदियूं आहिनि। मुरकब जूं ख़ासियतूं उन में मौजूदु जुज़नि यानी अंसरनि जी ख़ासियतुनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। जीअं मूं तव्हांखे हाणे मिसाल ॾिनो हो ऑक्सीजन, हाइड्रोजन ऐं पाणीअ जो। ऑक्सीजन ॿारण वारी शइ आहे, हाइड्रोजन ॿारण वारी शइ आहे, पर पाणी बाहि वसाइण वारी शइ आहे। मिलावट खे आसानीअ सां उनजे मिलायल शयुनि में अलॻि अलॻि करे सघिजे थो। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त अमड़ शाम जो चांवर पचाइण महिल उन मां जेको आहे उहो सारियूं अलॻि कंदी आहे या खलूं अलॻि कंदी आहे या दाल पचाइण खां पहिरीं उनखे छॼ में वेही साफ़ कंदी आहे। छा कंदी आहे? उन मां मिलावटूं यानी पथर ऐं खलूं ऐं अलॻि अलॻि कंदियूं आहिनि। सो मिलावट खे आसानीअ सां उन मिलायल शयुनि में अलॻि अलॻि करे सघिजे थो। मुरकब खे संदसि जुज़नि में फ़क़ति कीमियाई तरीक़नि सां ई टोड़े अलॻि करे सघिजे थो। आम तरीक़े सां तबई तरीक़े सां मुरकब जा जुज़ा कोन टुटंदा। मिलावट जे शयुनि खे कंहिं मुक़ररु मक़दार खां सवाइ पाण में मिलाए सघिजे थो। मूं तव्हांखे हाणे शरबत जो मिसाल ॾिनो, उनखे तव्हां शरबत घटि वधि करे सघो था। अहिड़ी तरह ॿोड़ में खाधे में लूणु घटि वधि करे सघो था, उहो तव्हांजी मर्ज़ीअ ते आहे। पर जेकॾहिं मुरकब आहिनि त उन में जुज़नि जी फ़क़ति मुक़ररु कयल मक़दारनि में ई कीमियाई तौर ते मिलाए सघिजे थो। यानी ईअं कोन थो थी सघे त पाणीअ में 2 हाइड्रोजन ऐं हिकिड़ी ऑक्सीजन खां अलावा कुझु हुजे, यानी 3 हाइड्रोजन थी वञनि या 2 ऑक्सीजन थी वञनि, इहो कोन थो थी सघे। पाणीअ में हमेशह 2 हाइड्रोजन ऐं हिकिड़ो ऑक्सीजन रहंदो। लूण में हमेशह हिकिड़ो सोडियम ऐं हिकिड़ो क्लोरीन रहंदो। हाणे अंसर मुरकब ऐं मिलावटुनि खे सम्झण लाइ मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदुसि। सम्झो त असां वटि ही 3 शयूं आहिनि, हिकिड़े में बोल्ट आहिनि, हिकिड़े में नट आहिनि, हिकिड़े में वाशर आहिनि। सम्झो खणी त इहे 3 अलॻि अलॻि असां वटि अंसर आहिनि। सम्झो खणी इहे अंसर कोन्हनि, पर सम्झो खणी त इहे अंसर आहिनि। हिकिड़ो अंसर असां वटि आहे बोल्ट, हिकिड़ो अंसर आहे नट, हिकिड़ो अंसर आहे वाशर। हाणे जेकॾहिं मां हिननि खे मिलाईंदुसि कीमियाई यानी यानी सम्झो करे त कीमियाई तरीक़े सां, यानी हिननि खे पाण में ॻंढींदुसि त छा ठहंदो? सम्झ मूं हिकिड़ो बोल्ट खयो ऐं 2 नट लॻाया। बोल्ट ऐं नट त ही हिकिड़े क़िस्म जो सम्झो करे जहिड़ो मालिक्यूल ठही वियो। ठीकु आहे, इहो मूं वटि हिकिड़ो मुरकब ठही वियो। अहिड़ी तरह ॿिए में मूं हिकिड़ो बोल्ट खयो, उन में हिकिड़ो वाशर ऐं हिकिड़ो नट लॻायुमि, ही मूं वटि ॿिए क़िस्म जो मुरकब ठही वियो। टे में मूं छा कयो जो रुॻो हिकिड़ो नट खयुमि ऐं हिकिड़ो बोल्ट खयुमि। नट ऐं बोल्ट इहो पाण में मिलायमि, टाइट कयमि त मूं वटि 3 क़िस्म जो अंसर ठही वियो। हाणे अंसर त छा आहिनि? मूं वटि 3 अंसर आहिनि, बोल्ट, नट ऐं वाशर, पर हिन में टिनी में मुख़्तलिफ़ मुंहिंजी जोड़ मुख़्तलिफ़ तनासिब आहे ऐं मूं वटि 3 जहिड़ो कर मुख़्तलिफ़ मुरकब ठही विया। हाणे जेकॾहिं मां छा कयां जो सम्झो त हिन 3 अंसरनि मां 3 मुरकबनि मां जेके मूंखे मिलिया उनखे मूं अलॻि अलॻि प्यालियुनि में रखियो आहे गॾु करे, पर हुनमें कीमियाई तब्दीली न थी आहे, यानी हुननि खे मूं हिक ॿिए सां टाइट कोन कयो आहे। हिकिड़ी प्याली में मूं रखियो आहे हिकिड़ो नट ऐं हिकिड़ो बोल्ट 2 नटनि वारो, ॿियो बोल्ट 2 नटनि वारो ऐं उन खां अलावा हिकिड़ो बोल्ट हिकिड़े नट वारो रखियो आहे। सो हिन में 2 हिक जहिड़ियूं शयूं आहिनि, हिकिड़ी अलॻि शइ आहे, ही पाण में मिलियल कोन आहिनि, इहो सम्झो त मिलावट आहे। हिननि खे मां आसानीअ सां अलॻि अलॻि करे सघां थो, मूंखे पेच खोलणो कोन पवंदो। ॿी प्याली में मूं 2 वाशर रखिया आहिनि, 2 बोल्ट रखिया आहिनि, हिकिड़ो नट रखियो आहे। हिनखे त बिल्कुलु बि कोन खोलणो पवंदो, हिनखे त मां ईअं आराम सां अलॻि करे छॾींदुसि। त ही अंसर जेके मूं चयो उहे अंसर रखियल आहिनि पाण में। टी प्यालीअ में मूं जेको आहे हिकिड़ो नट रखियो आहे, हिकिड़ो वाशर रखियो आहे, हिकिड़ो बोल्ट 2 नटनि वारो रखियो आहे, हिकिड़ो बोल्ट वाशर वारो ऐं नट वारो रखियो आहे। इहे 5 अलॻि क़िस्मनि जूं शयूं, 4 अलॻि क़िस्मनि जूं शयूं आहिनि जेके मूं हिन प्यालीअ में रखियूं आहिनि ऐं उहे बि हिकिड़ी मिलावट आहे। सो हाणे मुंहिंजे ख़्याल में तव्हां सम्झी वियो हूंदो त मिलावट में ऐं मुरकब में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं अंसर उन्हनि मिलावटुनि ऐं मुरकबनि में कीअं शामिल थींदो आहे। इन ते असां अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।